अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु रिकॉर्डिंग हले पई, फाइनलाइज़ ते हुयासीं, तक़रीबन सभई कलाम असांजा पूरा थी चुका आहिनि। जेको एल्बम टियों थो अचे इरशाद जागीरानी साहब जो, स्टूडियो वटि रिकॉर्ड थियो आहे ऐं आई एच आई प्रोडक्शन जो जेके आहिनि इहा आहे। बाक़ी ईअं आहे त आख़िरी गाने जो कोरस रहे पियो, उहो हाणे ईअं आहे त लॉकडाउन जी सूरत हाल में मां चयुमि त हाणे पंहिंजे सिर पाण जेके आहिनि कुझु इहे ख़िदमतूं सर अंजाम ॾिजनि। बाक़ी हेॾे इरशाद जागीरानी साहब बि असां सां गॾु वाह वाह साईं, वाह वाह। मुंहिंजे कलाम खे 4 चंड लॻी वेंदा जॾहिं साद भाई जो कोर्स हूंदो हुन में, ऐं कोर्स में जेकी लफ़्ज़ आहिनि, जेकी आहे जुमिलो आहे पूरो जेको, वो टको बि कोन लही टको साईं, बाक़ाइदा चवणो इहो आहे जुमिलो, टको बि कोन लही ॿीहर कयूं या सॼो शुरू कहीं अचो पाण खे तूं सम्झी टको बि कोन लही, तूं टको बि कोन लही, ओ टको बि कोन लही, तूं टको बि कोन लही, मुंहिंजो टको बि कोन लही, तूं ॻाल्हि इहा आहे त इनशाला तव्हां जीअं पहिरियां असांजे ॿिनि एल्बमनि खे मोट ॾिनी आहे, हिन भेरे बि ईअं ई मोट ॾींदो, मुहबत सां, तमामु घणे प्यार सां ऐं तमामु घणे वक़्त सां। साद भाईअ हीअ एल्बम तयारु कयो आहे ऐं हिन वक़्तु ताईं राति जा माना 4 था थियनि असां हिते आहियूं ऐं अञा ताईं असांजो कमु माना अञा रहे थो। सो इनशाला सुबुह असुर ताईं, असुर हूअं 3 पहरीअ खे बि चइबो आहे, पर सुबुह वारे पहर खे बि चइबो आहे, मथां सम्झो त 3 पहरीअ ताईं, सुबुह ताईं इनशाला असां फाइनल करे वेंदासीं। एल्बम ही 3 अचे थो ऐं हिन एल्बम जो उनवान आहे मुंहिंजो यार हुई तॾहिं मशहूरु थी वई। यानी टाइटल गीत आहे साईं, मुंहिंजो यार हुई तॾहिं मशहूरु थी वई। सो इनशाला हीअ एल्बम बि तव्हांखे वणंदो। हिन एल्बम में वरी 2-4 शयूं नयूं बि ॾिनियूं असां। हिकु त सभु दोस्त फरमाइश कनि पिया तव्हां बलोची कलाम को ॻायो, सो हिन एल्बम में बलोची गीत ॻाए ऐं दोस्तनि फरमाइश कई त सराइकी कलाम बि को हुजे। साईं हिन एल्बम में सराइकी कलाम बि न ऐं ॿियो दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त हिन एल्बम में जेको सराइकी कलाम आहे उहो मुंहिंजो मोस्ट फेवरेट आहे। साईं वाह 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 वाह, रब साईं ॾे वई ज़मीदारी, बस में हो तेॾा हारी, उहो मुंहिंजो फेवरेट आहे। ऐं वरी हिन एल्बम में मौला अली शान में कसीदो दोस्तनि जो ईद आहे साईं, ईद जो कलाम ॾिनोसीं, माना हर फ्लेवर आहे, ऐं बिस्कुट जो फ्लेवर बि आहे हिते। ऐं वॾी महिरबानी, तव्हां उमेदु आहे भरपूर मोट ॾींदव ऐं 15 कलामनि ते मबनी असांजो एल्बम आहे। हिन में हर मौज़ू आहे, तन्हाई आहे, ॾुख आहे, विछोड़ो ऐं सिंगार जो, ऐं हू कलाम ॾाढो ज़बरदस्त आहे। सफ़ा मैच वॻे सां बटण जानी, केॾा सुहिणा लॻनि था ॿाहुनि में कंगण जानी। इहो कलाम यकीनन तव्हां थोरी देरि में, बल्कि 2-4 ॾींहंनि में ॿुधंदव, बल्कि अची वियो आहे मार्केट में, सुबुह ताईं अपलोड थी वेंदो इहो कलाम। सो तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। आई एच आई प्रोडक्शन तां हीअ एल्बम अचे पियो। कोरोना जी जेका आहे सा, इहा जेका वबा आहे, इहा जेकॾहिं ख़तमु थी वञे थी त पोइ असां इनशाला हिन एल्बम जो तमामु जल्द लॉन्चिंग शो जो ऐलान कंदासीं। बाक़ी ऑडियो तव्हां वटि पहुची वेंदा। आशिक़नि खे इंतज़ारु न कराईंदा, छो त आशिक़ सदाईं चवंदा आहिनि यार नई का शइ हुजे, ऐं ख़ासि तौर ते इहा ईद जी हूंदा, ईद वारी सीज़न में त का नई शइ हिकिड़ी वैराइटी हुजे न। सो इरशाद जागीरानी साहिबु तव्हांजो जेको आहे सो साहिबु हे आहे इरशाद जागीरानी तव्हांजो ख़ादिम आहे। सो वॾी महिरबानी, तव्हां भरपूर मोट ॾिजो ऐं असांखे ॿुधाइजो त हीअ एल्बम तव्हांखे कीअं लॻे थो। साद भाईअ जे बकौल त हीअ एल्बम ॿियनि एल्बमनि खां जेकी 2 कया आहिनि उन्हनि खां थोरो सुठो आहे, ईअं न? बिल्कुलु। 3 अटैम्प्ट यानी पहिरियों अटैम्प्ट थियो, ॿियो 3 सुठो ई हुजणु घुरिजे ऐं उहा कोशिशि कई आहे त हर लिहाज़ खां ॾाढो ज़बरदस्त। ऐं मां स्पेशली इहो चवंदुमि जेका सिलेक्शन कई आहे इरशाद भाईअ, उहा हेल माना मां चवंदुमि कमाल। तूं भली मंझि न पर वफ़ा कई माना वाह जो माना जेके आहिनि
यानी कॉन्सेप्ट जेके काफ़िया मिलियल आहिनि नी उहे माना ज़बरदस्त कमाल। साईं इहो साद भाई आहे जेको असांखे उत्साह ईंदो आहे, असांजी जेका आहे हौसला अफ़ज़ाई कंदो आहे, हिमत अफ़ज़ाई कंदो आहे, पोइ असां बि लिखी ईंदा आहियूं। बसि उहा हाणे आशिक़नि खे पसंदि ईंदी आहे ॻाल्हि, त इहा असांजी ख़ुशनसीबी आहे। वॾी महिरबानी जंहिं जेको वीडियो ॾिठो असांखे बर्दाश्त कयो।